अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वॾे वज़ीर इसहाक़ जो ईरानी हममनसब सां टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻवाननि पारां ईरान ऐं ख़िते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। इसहाक़ पारां ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते बेतरफ़ी मुशावरत जारी रखण ते इतफ़ाक़। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त कंहिं बि क़ाइल नाहे कयो त ईरान ते हमिलो न कयो वञे। मूं पाण खे पाण क़ाइल कयो त ईरान ते हमिलो न करणु घुरिजे। ईरान 800 माण्हुनि खे फाही ॾियण जो मनसूबो मुलतवी कयो। फाहियूं मुलतवी करण जी ईरानी क़दम जी आचा कयां थो। व्हाइट हाउस में तक़रीब खे ख़िताब कंदे ट्रंप वधीक चयो आहे त असां ईरान जे एटमी सलाहियत ख़तमु करे छॾी आहे। मूं पाक भारत जंग समेत 8 जंगियूं रोकरायूं आहिनि, करोड़े जानियूं बचायूं। पाकिस्तानी वज़ीर आज़म मुंहिंजे लाइ जेको कुझु चयो उहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। व्हाइट हाउस ग़ज़ा पीस बोर्ड जे नालनि जो ऐलान करे छॾियो। व्हाइट हाउस मूजिबि ग़ज़ा पीस बोर्ड आरज़ी तौर ते हुकूमत जी निगरानी कंदो। बोर्ड ऑफ पीस में मार्को रूबियो, स्टीव विटकोफ ऐं जेरेड कुशनर शामिल। पीस बोर्ड में टोनी ब्लेयर, निकोलाई मलादेनोफ ऐं अजय बंगाल खे बि शामिल कयो वियो। जीअं सिंध हलचल जे बानी साईं जीएम सैद जी अॼु 122 सालगिरह मल्हाई पई वञे। सन में सैद जे फ़िक्र सां सलाह ॾियल पार्टी जा 6 धार जलसा रचियल। सनान कुरैशी, रियाज़ चांडियो, नियाज़ कालानी, नवाज़ नूर ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। एसीपी जे जलसे में तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जी क़यादत शरीक थींदी। सवें कारकुन सन पहुची विया। मुख़्तलिफ़ हंधनि ते काफ़िलनि खे रोकण लाइ पुलिस जूं रुकावटूं ऐं गिरफ़्तारियूं। सिंध जे हारी अॻवान शहीद फाज़ल राऊ जी अॼु 39वीं वरसी राऊकी में जलसो रचियल। पीपी क़यादत ऐं नाले वारा सियासी अॻवान ख़िताब कंदा। अदबी कॉन्फ्रेंस में अदीबनि ऐं अख़बारनि पारां फाज़ल राऊ खे लफ़्ज़नि जी भेटा पेश। शहीद फाज़ल राऊ सॼी ॼमार सिंध जे हारियुनि ऐं पोरितनि जे अगनि लाइ जदोजहद कई, जेल काटिया। मक़सूदो रिंद वेझो सुज़ुकी ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 भाइर फौत। नवाबशाह शिराजपुर रोड ते ॻोठबाजी रिंद भरिसां कोहीड़े सबबि ख़ौफ़नाक रोड हादसो। फौतन में अब्दुल हकीम ऐं अब्दुल हफ़ीज़ रिंद शामिल। नीगर शान अली रिंद सख़्त ज़ख़्मी। 2 भाइर सुबुह जे वक़्तु होटल खोलण पिया आया त हादसे जो शिकार थिया।